अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी JUI तालका भिरिया जो काफ़िलो लाड़काणे लाइ रवानो। JUI तालका भिरिया जे अमीर हाफ़िज़ अहमद मरी, कारी अज़ीज़ुर रहमान अमरोटी, कारी असदुल्ला राजपर, हाफ़िज़ अताउल्ला बिरोही, सनाउल्ला बिरोही जी क़यादत में 40 गाॾियुनि जो काफ़िलो शहीद इस्लाम मौलाना ख़ालिद महमूद सूमरो जी 7वीं वरसीअ में शिरकत लाइ लाड़काणो रवानो थियो। तालके भिरिया जे शहरनि भिरिया रोड भिरिया ठारूशा मां काफ़िलो निकिरी भिरिया प्रेस क्लब पहुतो, जिते अॻुवाणनि सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त असां शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में शिरकत करण लाइ वञी रहिया आहियूं। हिननि चयो त सिंध हुकूमत शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे क़ातिलनि सां ॿिट बणियल आहे। 7 साल अॻु शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो खे शहीद कयो वियो हो ऐं हिन महिल ताईं संदसि क़ातिलनि खे सज़ा नाहे मिली सघी। हिननि मुतालबो कंदे चयो त शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।